अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियो। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। मंझां परूड़ सभ म पुछज ससुई, वेही वॾे ढिग मां धुई विझ धूड़, त तूं माणे मूड़ जे पंध इहाई पारिएं। धुई यानी धोई छाणे सोनारा जेका रख ऐं छार धोअंदा ऐं छाणींदा ऐं सोन जा ज़रा ॻोल्हींदा आहिनि। सखर में पढ़ाईअ दौरान मूं सिंधूअ किनारे के ख़ानदान ॾिठा। उहे रोज़ानो सिंधूअ जे विच मां गप कढी उन खे हिक वॾी ऐं इंतिहाई सन्ही छाणीअ में विझंदा हुआ। उन मथां थोरो थोरो पाणी विझंदा वेंदा हुआ। उन गप मां मिटी हेठि छणंदी वेंदी। के ज़रड़ा ज़ाहिर थींदा, उन मां सोन जा ज़रड़ा हथ कंदा हुआ, जेके मूं केतिरो वक़्तु पाण पंहिंजे अखियुनि ॾिठा। मतिलबु शेर जो ही आहे, सभिनी खां हिन हुन खां पुछाऊं न कर, पंहिंजे अंदर मां को पऊं कढ, ग़ौर वीचार कर, ॻाल्हि जे तह ताईं पहुच। ॻाल्हियुनि खे मथाछिरे नमूने सम्झणु नीम हकीम वांगुरु माराईंदड़ हूंदो आहे। दुनिया जे हर मसइले जो हल उन जे भर में पियो हूंदो आहे। मसइले खे सम्झण सां उन जो हल कढणु तमामु सवलो बणिजी पवंदो आहे। बिल्कुलु ईअं जीअं सोनारा मिटीअ जे ढिग मां मिटी खणी उन खे धोई उन मां सोन ज़रा ॻोल्हींदा आहिनि। तूं बि मिटीअ मां सोन ॻोल्हे सघें थी। मायूसियुनि मां उमेदूं, मौत मां ज़िंदगी हथ करे सघें थी। शर्त इहो आहे त मथी नसीहत ते अमल कर, त दुनिया जी वॾे में वॾी दौलत मूड़ी हासिल थी सघई।